आबादगार भाइरो मींहं जे नुक़सान खां बचाव जा ज़रूरी मशवरा। ईंदड़ ॾींहनि में हिकु भेरो ॿीहर मींहं पवण जो इम्कान आहे। 23, 24, 25 ऐं 26 जुलाई ते सॼी सिंध में मींहुं पइजी सघे थो। अव्हांखे मशवरो थो ॾिजे त हिननि ॾींहंनि दौरान पंहिंजे फसलनि खे पाणी, भाण ऐं ज़री ज़हरनि जे फुहारे करण खां पासो कयो। फसलनि जा आवांदा, वाटर कोर्स ऐं नालियूं बंदि रखो त जीअं ॿियनि ज़मींदारनि जो पाणी अव्हांजे फसल में न अचे। मींहं जे इज़ाफ़ी पाणीअ खे घणो वक़्तु फसलनि में बीहण न ॾियो। ख़ासि तौर ते वणनि जे फसल मां 24 कलाकनि खां वधीक वक़्तु पाणी बीहण हरगिज़ न ॾियो ऐं इज़ाफ़ी पाणीअ खे नेकाल करियो। वधीक मालूमात ऐं मशवरनि लाइ असांजी आबादगार हेल्पलाइन 33111646111 ते ऑफिस जे वक़्त में राब्तो करियो। पारां डायरेक्टोरेट ज़राई इत्तलात ऐं ICT ज़राई तोसी मर्कज़, ज़राई तोसी ज़राअत खातो, हुकूमत सिंध।